जय झूलेलाल मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास कथा जे दर्शन 16 ऐं 17 जी कथा तव्हां सां गॾु शेयर कंदसि। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। दर्शन 16 नारायण भॻवानु चवणु लॻो त हे नारद, सुदेव ब्राह्मण स्त्री जा वचन ॿुधी भॻवान जी भक्तीअ में लॻी वियो। हिकिड़े ॾींहुं पूजा वास्ते गुलनि फलनि खणण लाइ कंहिं जंग में वियो। पुठियां संदसि पुटु शुकदेव छा कयो जो सनानु करण लाइ संगतियुनि सां गॾिजी कंहिं भर वारी नदीअ जे वियो। नदीअ में रांदि कंदो पाणीअ में टुॿी हयईं त अंदरि अंदरि ॿुॾी वियो, वरी ॿाहिरि निकितो ई कोन। संदसि भक्तनि ॾिठो त शुकदेव पाणीअ में अंदरि ॿुॾी वियो ऐं ॿाहिरि निकितो ई कोन। सो रोईंदो पिटंदा अची संदसि माउ गौतमी खे ॿुधाइनि। माता पंहिंजे पुट जी ओचिते मृत्यु जे ॿुधी करे अजब में पइजी ऐं बेहोश थी पट ते किरी पई। भला जंहिंखे हिकु ई पुटु हो सो बि ईश्वर खसे वरितो। होॾां थोरी देरि बैदि संदसि पिता सुदेव बि गुल फुल खणी घर मोटियो। हीअ वार्ता ॿुधी इहो वीचारो बि बेहोश थी धरती ते किरी पियो। आख़िर पाण संभाले उथियो ऐं नदीअ मां मुअल लाश खणी आणे गोद में विहारे चवणु लॻो त हे पुटु, अॼु एतिरो निंड छो कई अथई? हाणे उथी पंहिंजी माता खे जीअदान ॾे। हे पुटु, असांखे हिते अकेलो छॾे तोखे अॻु में वञणो वाजिबु न आहे। हे पुटु, तूं मुंहिंजी आज्ञा खां सवाइ को बि कमु न कंदो हुएं। छो अॼु तोखे कहिड़ी काल सदायो जो मूंखां मोकिलायई बि कोन? पुटु, जो मूंखे ख़बर हुजे हा त मां तोखे काल वठणु ईंदो त मां गुल खणण ई न वञा। वरी त मुंहिंजी आज्ञा खां सवाइ तूं ई वञी पियो। हे वरदाता, तूं ॾाढो निर्दयी आहीं जो हिन बुढ़ापे में हिकिड़ो पुटु हो सो बि कोसे वरितई। हिन अबम बालक तुंहिंजी कहिड़ो अपराध कयो? हे दिलि, तूं अहिड़ी सख़्तु दिलि थी वई आहीं जो पंहिंजे पुट जी मृत्यु अखियुनि सां ॾिसी बि जीअरी रही आहीं। धन भाग आहिनि राजा दशरथ जा, जंहिं पंहिंजे प्यारे पुट राम खे वनवास जो ॿुधी हिकु खन में प्राण त्याॻिया। हे भॻवान, तूं मुंहिंजो अपराध क्षम्या कर। मां अजायो जिद ॿधी तोखां पुत्र संतान घुरी वरितो जो जीअरो दुख पातमि। हिन खां त मुंहिंजी स्त्री सुंड हुजे हा त ई चङो हो। हाणे हे प्रभु, तूं मूंखे हिन दुख खां बचाए सहन शक्ति ॾे। तुंहिंजो हुकुम सम्झी सबर ऐं धीरज सां ही दुख सहां। बाक़ी जीव के हथ में त कुझु बि कोन आहे। ब्राह्मण खे वधाईंदो मथां अची बरसाति पई। इन तरह सॼो महीनो बरसाति पई ऐं ब्राह्मण पुट खे गोद में विहारे प्रार्थना कंदो रहियो। ते दर्शन 16 समाप्त थियो। हाणे दर्शन 17 था पाण शुरू कयूं। सूत जी शौनका ऋषिनि खे चवणु लॻो त हे नारायण, भॻवानु नारद खे चवणु लॻो त हे नारद, सुदेव ब्राह्मण पंहिंजे मुअल पुट खे गोद में झले सॼो महीनो भॻवान जो भॼन कंदो रहियो ऐं न ॼाण त इहो को पुरुषोत्तम महीनो हो। सो भॻवानु प्रसन्न थी गरुड़ ते चढ़ी अची खेसि दर्शन ॾिनो। सुदेव ब्राह्मण खे ॾिसी मृत बालक खे गोद में लाहे ज़मीन ते रखी भॻवान जे चरणनि ते किरी पियो। भॻवानु ब्राह्मण जी दीनता ॾिसी ॾाढो प्रसन्न थियो। चवणु लॻो त हे ब्राह्मण, तूं चिंता न कर। हिन बालक जी उमिरि 12 साल मां फिरी 12,000 साल थींदी। हाणे मां तोखे हिकु कथा ॿुधायां थो जो कथा मार्कंडे ऋषिअ हिकु दफ़े राजा रघुअ खे ॿुधाई। तो तूं सावधान थी ॿुध। घणे वक़्त जी ॻाल्हि आहे, हिकु मुनी थी गुज़रियो जिन जो नालो धनर हो। हिन मुनीअ खे पुत्र संतान कोन हुई, जंहिं लाइ हिन कठिन तपस्या कई। देवताऊं प्रसन्न थिया, हिन खे वर घुरण लाइ चयो। तंहिं ते मुनी चयो त तव्हां मूं ते प्रसन्न आहियो त मूंखे हिकु अमर पुत्र जी बख़्शिश कयो। देवताउनि चयो तोखे वॾी आवराज वारो पुटु थींदो मगर अमर न रही सघंदो। तंहिं ते मुनीअ चयो ठीकु आहे त पर्वत जी, जंहिं पर्वत ते मां तपस्या करे रहियो आहियां, एतिरी उमिरि मुंहिंजे पुट जी हुजे। देवताउनि चयो तथास्तु। यानी ईअं चवंदे ई थोरे ॾींहं खां पोइ मुनीअ खे हिकु पुत्र थियो। जंहिंजो हू वॾो थियो तॾहिं मुनीअ खे सिख्या ॾिनी त हे बच्चा, कंहिं बि संत साधुअ खे न दुखाइजांइ। पर हिन बालक ते हिन सिख्या जो को बि असरु न थियो। हिकिड़े ॾींहुं उहो बालक घुमंदो महक मुनीअ वटि पहुतो। मुनीअ भॻवान जी मूर्ति सालग्राम जी पूॼा वेठे कई। हिन बालक ईंदे शर्तो सालग्राह जी मूर्ति खणी नदीअ में फिटी कई। मुनीअ तंहिं ते कावड़ जी बालक खे सिराप ॾिनो त भस्म, पर बालक मुओ कोन। तंहिं ते मुनीअ ध्यानु लॻायो त ॾिठो त देवताउनि जो वर मिलियल आहे। तंहिं करे बालक तेसिताईं न मरंदो जेसिताईं पहाड़ टुकुर टुकुर न थींदो। तॾहिं मुनीअ पंहिंजे श्वासनि सां अनेक पुट पैदा कया, जिन खे हुकुम कई त हिन पहाड़ खे टुकुर टुकुर कयो। पहाड़ खे टुकुर टुकुर कयो वियो त बालक बि हिन में गरक थी वियो। पिता बि पंहिंजे पुत्र जे विंजोग में आख़िर मरी वियो।
भॻवानु चवणु लॻो त हे ब्राह्मण जेके हठ करे पुटु घुरनि था तिन जो इहो हाल थिए हठ करे पुटु घुरियो जंहिं करे एतिरी तकलीफ़ ॾिठई पर हाणे जो तो पुरुषोत्तम व्रत साधियो आहे तंहिं करे मां तो ते प्रसन्न थियो आहियां ऐं तोखे वरतो ॾियां त हिन जनम में 1000 साल जीअरो रही अनेक सुख भोगे ॿिए जनम में राजा थींदे इते तुंहिंजो नालो दर्दनवा थींदो ऐं हीअ तुंहिंजी स्त्री गौतमी सीलवंती नाले सां सदिबी उन जनम में तोखे 4 पुट हिकु कन्या पैदा थींदी उहे तुंहिंजे पुट तोतो थी तोखे ज्ञान उपदेश कंदो जंहिं करे तूं जनम मरण खां छुटी जोखिम मोक्ष खे प्राप्त थींदे भॻवानु ईअं चई हुन बालक खे हथु घुमायो त बालक हिकदमि उथी खड़ो थियो भॻवान खे नमस्कार करे पोइ पंहिंजे माता पिता खे नमस्कार कई गरुड़ बि ॾिसी ॾाढो प्रसन्न थियो तॾहिं ब्राह्मण हथु जोड़े भॻवान खां पुछणु लॻो त हे भॻवानु कहिड़े पुण्य कर्म करण करे बालक जीअरो थी पियो अॻे मूं 4000 वरिया कठिन तपस्या कई तॾहिं बि तव्हां चयो त तोखे पुत्र संतान कर्मनि में लिखियल ई कान्हे हाणे कहिड़ो व्रत करे तव्हां प्रसन्न थी हिन बालक जी उमिरि 12000 साल कई आहे इहा ॻाल्हि खोले करे ॿुधायो त हिते असांजो कथा जो दर्शन 17 समाप्त थियो वरी मिलंदासीं दर्शन 18 ऐं 19 सां गॾु त सभई प्रेम सां चओ कृष्ण कन्हैया लाल की जय। मुंहिंजी प्यारी सिंधी भेनरूं ऐं भाउर जेके बि इहे कथा ॿुधंदा हुजनि हिन कथा खे हिकिड़ो लाइक ज़रूरु कयो अगरि तव्हांखे पसंदि थी अचे त न पसंदि अचे त तव्हां डिसलाइक बि करे था सघो हिन कथा खे पंहिंजे प्रेमी मित्रनि यानी दोस्तनि में गॾु शेयर बि कयो ऐं पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो अॻियां खां अॻियां पंहिंजे सिंधी समाज जो प्रचार कयो घर में नंढड़े ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायो अॻियां तव्हां ॿियो कुझु मूंखां कथा में ॿुधणु चाहियो त तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में लिखी था सघो न त कमेंट में ओम नमो भगवंते वासुदेवाय या जय श्री कृष्ण लिखिजो धन्यवाद जय झूलेलाल।